ॿियो छा हाल आहे? वाह ख़ुशि आहियो? ख़ैर ठीक ठाक? खैर साईं दुआ लगी पई। पहलाज ग्रंथी नमस्ते दादा पीजी ॿियो सभु ख़ैर आहे? ठीक ठाक? खैर साईं दुआ लगी पई। अल्लाह इहो भला गर्मी में ईअं वेड़ियो सेड़ियो वेठो आहे सफ़ा छो? बस साईं गरीब माण्हू पंहिंजे पाछे खां ई टिजूं था पिया। ग़रीब माण्हू पंहिंजे पाछे खां ई टिजो था? पाछे खां ई टिजूं था बिल्कुलु साईं। बसि बाबा बिल गेट्स थो चए त तव्हां ग़रीब जे घर में जेकॾहिं पैदा थिया हुन में तव्हांजो कोई ॾोह न आहे, पर जेकॾहिं तव्हां ग़रीब थी मरी था वञो त हिन में तव्हांजो ॾोह आहे। तव्हां सॼी ज़िंदगी कुझु कयो छो न? न साईं? तव्हां वटि सफ़ा माना थधो थी वेठो आहे। हा साईं बसि पाछे खां टिजूं था ग़रीब माण्हू वेठो छा यार। हो ॾिसो असां अलाए किथे अञा वेठा उन ॾींहुं मां ॾिठुमि पाणीअ वारे तां झेड़ो थी पियो, 3-4 माण्हू होॾो मरिया, 3-4 माण्हू होॾे नासा वारा हिकिड़ी छोकिरीअ खे मोकिलीनि था मरीख़ ते। अच्छा मरीख़ ते मार्स ते मोकिलीनि था हिकिड़े छोकिरीअ खे जंहिंजो अॻियों पोयों पीउ मां कोई बि न आहे, अच्छा मिट माइट कोई न आहे हिते हुन दुनिया में। उहा सॼी उमिरि हाणे हुते मरीख़ ते रहंदी, उते वेही रिसर्च कंदी, उतां वेही फुटेज ऐं वीडियोज़ मोकिलींदी हिते, अकेली घुमंदी वठंदी मरीख़ ते। असांजा माण्हू हिते अञा पाणीअ वारे ते वेड़ा वेठा आहिनि। इहा हालत लॻी पई आहे। तव्हां साईं भला कपिड़नि खे इस्त्री न कयो आहे? कपिड़े इस्त्री किथां कयो? बिजली आहे साईं असां हिते? असां बिजली लोड शेडिंग मां जान छॾिया सघिया वञा गैस जी लोड शेडिंग मां। हा दुनिया ॾिसो किथे पहुती आहे, मरीख़ ते आबादी था कनि। असांखे 75 साल थिया आहिनि आज़ादु थिए। एटमी मुल्क आहे, कोयलो असांखे पंहिंजो आहे, गैस असांखे पंहिंजो, पेट्रोल पंहिंजो, 4 मौसमूं आहिनि असां वटि, गंदुम असां वटि थिए जेका कणिक, चांवर असां सारियूं थियनि साईं, सारियूं थींदियूं न। ॿियो न त छा हर सब्ज़ी थिए, हर फ्रूट असां वटि, पोइ बि असांजी इहा हालत लॻी पई आहे पंहिंजे पाछे खां था टिजूं। वरी तव्हां वरी चओ था कपिड़ा इस्त्री न करे। बिजली किथे आहे? वरी बिजली जेकॾहिं आहे त बिल थो अचे। बिल थो अचे? हा इस्त्री था कयूं त बिल थो अचे। इहे हिकिड़ी माई बीह वटि घुमण, पोइ ॻाल्हि कंदे उहो माई थी चएसि, चई मुंहिंजे मुड़ुस खे आसमानी बिजलीअ खां भउ थींदो आहे, त ॿी थी चएसि मुंहिंजे मुड़ुस खे वरी बिजलीअ जे भउ बिल खां भउ थींदो आहे। अहिड़ा मुदे खार माशाल्लाह पहलाज। पर तुंहिंजे कंहिं बि लतीफ़े ते हे न खिलंदो कॾहिं खिलंदो? हिकिड़ो जज हो, जज पोइ सुबुह 4 थी ड्यूटीअ ते पियो वञे, जंहिं दरवाज़े ते पहुतो त हुनखे धीउ अची गोॾनि में चुंबड़ी, बाबा बाबा मुंहिंजी सुभाणे सालगिरह मूंखे कहिड़ो तोहफ़ो ॾींदे? जज हो कई केस जे ध्यान में तसवर में चए त 10 साल क़ैद मां मशक़त। हाणे ईअं थींदो आहे हरू भरू उते सज़ा ॿुधाए छॾियो कोर्ट में बीठो यार तूं माराईंदे असांखे, तूं कहिड़ा लतीफ़ा विञाईंदे, तूं असांखे विञाईंदे, व्यूअरशिप विञाईंदे। खिलंदा माण्हू, खिलंदा, हंसदा, हंसदा रही जन्नत है, हंसते रहो, मुस्कुराते रहो, गुनगुनाते रहो, यही जिंदगी है, बाकी तो फसाना है। कहिड़ी ॻाल्हि ते थो खिले? लतीफ़ो अंदर ई अंदर दिलि में लतीफ़ा यादि था अचनि, पाण ई खिले थो। असांखे ॿुधाए बोर करे थो। ॿुधाए ॿुधाए। हिकिड़ो अमला हुयो, पोइ मिठाई जी दुकान जे अॻियां लंघे पियो वञे न, पोइ हुते मिठाई जा गुलाब जामुन जा मस्त थाल भरिया पिया हुया हुते। उते हिकिड़ो छोकिरो वेठो, उन्हनि जी ख़ुशबू जो अचे पई त छोकिरे खे थो चए, चए तुंहिंजी दिलि नथी थिए हिननि गुलाब जामुन खे खाइण ते? भीनी भीनी ख़ुशबू आहे हिननि जी। चए हा दिलि त थिए थी, पर मुंहिंजो बाबू जेको आहे न उहो ॾाढो कंजूस आहे, जंहिं महिल लही वेंदो आहे न दुकान तां सभु ॻणे वेंदो आहे, पर पोइ बि मुंहिंजी दिलि थींदी आहे त गुलाब जामुन खणी वातो चूसे चूसे वरी हुन ताल में रखी छॾींदो आहियां। हिकिड़ो जेली हुयो, पोइ उनखां हिकिड़े कैदीअ पुछियो, नए कैदीअ पुछियो, चई छो भला मां जालकू आयो आहियां त हिते माण्हुनि जा मिट माइट अचनि था पिया पुछणु गुछणु हाल हाल वठणु, मूंखे काफ़ी रस्तो थियो आहे, ॾिसां थो तुंहिंजो को मिट माइट अचे ई नथो पियो। चए त छा त ईंदा न ईंदा न? चई छो? चई मुंहिंजी छड़ी हाणे ई आ कंहिं जेल में आहे। ॿुधाए भई हिकिड़ो साम्हूं वारो घर तुंहिंजो छा थिए या कुतो ईअं कुझु हुयो? हिकिड़ो ॿुधायो न की साम्हूं वारो घर तुंहिंजो छा थिए, त हुन चयो त हिन जो कुतो मुंहिंजो कुतो पाण
हे हिकिड़ो अमला हुयो पोइ हाणे इन ते जेकर न खिल लथी पिए ते त पोइ हाणे छा कयूं हिनखे पोइ अलाह ई खिलाए हिनखे हा उहो ॿुधाए अमला पुछे चओ हे तुंहिंजो छा थिए चई मुंहिंजो माइटु आहे कहिड़ो माइटु थी चई हिनजो कुतो आहे मुंहिंजो कुतो पाण पीउ पुटु आहिनि इहो खे ॿुधायो भई असां कयोसीं 15-20 साल अॻु में जॾहिं असां अफ़रा तफ़री कंदा घर खड़काए करे अची हुनखे चवंदा दादा साम्हूं घरारो जेको आहे तुंहिंजो छा थिए पोइ चवंदा इहो दादा मुंहिंजो सोटु आहे चवंदा तुंहिंजो सोटु कीअं थिए हिनजो कुतो मुंहिंजो कुतो ॿई ॿाहिरि आहिनि हिकिड़ो सुबुह जो कुते खे चए पियो कराए सुबुह सुबुह साम्हूं हुनजो दोस्त पियो थिए उनखे ॾिसी चए थो हे सुबह सुबह ये गधे के साथ कहाँ जा रहा है उनका दोस्त कहते ये गधा तुझे नजर आ रहा है मैं आपसे नहीं मैं इससे बात करता हूँ कुत्ते ने चाह की वॾा चुटकुला ॿुधाए पर हराम जो ॿियो को ॿुधाए ॿियो धमाकेदार ॿुधाए मां अचानक खिल निकिरी वञे क्लास में मिस पुछो छोकिरीअ खां चई बर्फी जो ॼमो चाहे बर्फ़ जो ॼमो चाहे त छोकिरी चए थी बर्फी चई भला साल जो ॼमो छाहे चई सालनि चई भला ॿुध फर्ज़ु कर तो वटि 2 रोटियूं आहिनि तूं 2 रोटियूं खाई थी वञे बाक़ी तो वटि छा बचो त छोकिरी चए थी सालनि